बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों त पंहिंजो समाज ई जेको आहे सो हिकिड़ो अहिड़े दान ते अची बीठो आहे। समाज इहे जेके पंहिंजो पूरो मुल्क आहे जेको आहे सो अहिड़ी हिकिड़ी कशमकश में हिकिड़ी अहिड़ी गहरे खूह में ॿुॾल आहे त उन मां जेको आहे सो ॿाहिरि निकिरणु त हिकु वॾो चैलेंज आहे जेको आहे सो। पर हिन क़ौम जेको आहे सो हमेशह मुल्क जी ख़िदमत कई आहे ऐं मुल्क सां गॾु रही आहे ऐं बाहिमत जेको आहे सो असांजा माण्हू आहिनि। त उहे इंशाअल्लाह जेको आहे सो हिन ॾुखी घड़ी में बि जेको आहे सो पाण खे हिमत ऐं जुरत सां जेको आहे सो ज़रूरतमंदाना जेको आहे सो फ़ैसिलो कंदा ऐं पाण खे उन बुलंदी ताईं पुॼाए ॾेखारींदा ऐं हिन ॾुखी घड़ी में जेको आहे सो पंहिंजी हासिलात कंदा। दोस्तो थोरो इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। इन खां पहिरियां बि जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि ऐं गॾु बेल आइकन खे प्रेस कनि जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो थोरो महांगाई ते ॻाल्हाईंदासीं। त असां वटि हींअर जेका महांगाई आहे उहा त हिकिड़े कलाक जो बि असीं कोन था चई सघूं त बाबा खंड जी क़ीमत फलाणी आहे त हाणे इहा बरक़रार आहे। को हींअर कलाक पहिरियां खंडु वठी आयो हूंदो या को सीधो वठी आयो हूंदो त उन खां पुछा कंदासीं उहो चवंदो हींअर त इहो आहे पर हाणे कलाक खां पोइ ख़बर कोन्हे छा थिए। ऐं दोस्तो हक़ीक़त इहा असां वटि जेका आहे सा इहे कलाकनि जे बुनियादनि ते ॾींहंनि जे बुनियादनि ते जेका आहे सा प्राइसूं जेके आहिनि असांजे रोज़मर्रा जी जेके ज़िंदगी में अशियाऊं आहिनि उन जूं वधंदे वञनि थियूं। त हर माण्हू जेको आहे सो उहो इन ॻाल्हि में मुंदल ऐं तशवीश में तशवीश जो शिकार बणियल आहे। दोस्तो त हाणे थोरो इन ते तजज़ियो वठंदासीं त असुल में त हीअ महांगाई जो कारण छा आहे, छो जेको आहे सा असीं अहिड़े ॾुखियाईनि में जेको आहे सो घिरिजी विया आहियूं। हीअ 22 करोड़ जेका आहे सा आवाम पूरी जेका आहे सा उन मुश्किलात जो शिकार आहे। दोस्तो थोरो इन ते तजज़ियो वठंदासीं। दोस्तो हाणे ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पाण हिकिड़ी आज़ादु रियासत जेका आहे सा जाग्राफ़ी तरह त ज़रूरु आहियूं पर पंहिंजे ख़्यालनि जे बुनियाद ते ॾिसिजे त पाण जेके उन्हनि ज़ंजीरनि में घिरिया पिया आहियूं जेके IMF ऐं ॿिया एशियन बैंक या ॿाहिरि जा जेके इदारा आहिनि जिन खां पाण लोन खयो आहे, कर्ज़ु खयो आहे, उन जी जेका तलवार आहे उहे पंहिंजे मथे लटके पई। ऐं इन ई बुनियाद ते जेको आहे सो पाण ॿाहिरां खां जेके शयूं दरामद करियूं था तक़रीबन पाण वटि जेके पाण अलहमदिल्ला ज़रई मुल्क आहियूं तंहिंजे बावजूदि पाण खे हिन साल कणिक बि दरामद करणी पइजी वई आहे ऐं उन खां पोइ खंडु जेका आहे सा उहा बि पंहिंजी दरामद पई थिए। उन खां पोइ दालूं बि जेके आहिनि ॿाहिरां खां पाण घुरायूं था ऐं उन खां पोइ ॿियूं अशियाऊं जेके आहिनि तक़रीबन उहे बि ॿाहिरां खां ई अचनि थियूं। ऐं घणे में घणो जेकॾहिं इन महांगाई जो ॾिसिजे त उहो हीअ जेका पेट्रोलियम जेका मसनूआत आहे जेका आहे सा उहा बि जेका आहे सा ॿाहिरां खां अचे थी ऐं उन जो जेको रेशो किरे थो डॉलर जी क़ीमत जेका आहे सा मुसलसल जेका मथे पई वञे। डॉलर जेका आहे सा हिन 2-3 सालनि मंझि जेका आहे सा जेतिरो अॻिते डॉलर रुपए ते चढ़ती कई आहे उन लिहाज़ खां रुपए जी जेका क़दुरु क़ीमत तमामु घणी किरी आहे, हद हिसाब खां मथे किरी आहे ऐं उन लिहाज़ खां ॿाहिरां जेका शइ दरामद थी अचे थी ऐं उहा वरी ख़रीद करियूं था त उहा तमामु घणी महांगी पए थी। ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे असांजे मुल्क में जेके शयूं ठहनि पियूं या असांजे मुल्क में जा जेके पैदावार अचे पई ज़रई हवाले सां उहे बि ॿाहिरां खां दरामद कयूं पियूं वञनि ऐं उन लिहाज़ खां जेको सो महांगाई जो जेको तूफ़ान किरियो आहे ऐं उन पूरे जेका आहे आवाम जी चेल भञे छॾी आहे। हिकिड़े इंसान जो वीचारे जो जेको बजट हूंदो आहे उन बजट खां जेका आहे सा हीअ महांगाई जेका आहे तमामु घणी थी वई आहे ऐं उहा इंसान जेके आहिनि असां वटि उहे खसारे जा शिकार आहिनि। ऐं इहो कापारी धकु जेको आहे सो रसियो आहे जेको सो आम इंसान जी मईशत ते ऐं हुनजी ज़िंदगी ते। दोस्तो इन्हनि सभिनी जो कारण जेको आहे सो हिकिड़ो ॾिसिजे त सिर्फ़ु हिन 2-3 सालनि खे जेकॾहिं पाण मद्देनज़र रखंदासीं त उन मां जेको आहे सो इहो तखमीनो लॻाइणु हिकिड़े सम्झदार माण्हू जो कमु कोन्हे।
पाण खे जेकॾहिं उनजो पूरो हिकिड़ो खाको तयारु करिणो आहे त पाण खे पोयनि जेके आहिनि गवर्नमेंटूं आहिनि उन्हनि खे बि ॾिसणो पवंदो त असीं पोयां खां जेको सो केतिरो ग्रो कंदे आयासीं ऐं छा कंदे आयासीं बि। त पोयां जेके गवर्नमेंटूं हुयूं त इहे कर्ज़ु जेको आहे सो तक़रीबन तमामु घणो 70-72 सालनि खां जेको सो हलंदो पियो अचे, शुरूआती अमलनि खां हलंदो पियो अचे ऐं डॉलर जी क़ीमत जेका चढ़ंदी पई वञे उन लिहाज़ खां त उहो कर्ज़ जो जेको खसारो आहे उहो बि चढ़ंदो पियो वञे। ऐं जेके पॉलिसियूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु हिन गवर्नमेंट जो कोन्हे त हीअ आहे न, इहो ज़रूरु आहे त इमरान ख़ान जेको आहे सो वीचारो मुफ़लिस माण्हू आहे ऐं सचो ईमानदार माण्हू आहे। उहो तक़रीबन पाकिस्तानी हर जेको आहे सो ॼाणे सुञाणे थो, छाकाणि उहो हिकिड़ो नओं माण्हू आहे ऐं हुन वटि का बि अहिड़ी प्रॉपर्टी असांखे ॾिसण में कोन थी अचे, न ई हुनजो को अहिड़ो अमल ॾिसण में अचे थो। दोस्तो उन खां पोइ जेको आहे सो पाकिस्तान जे लिहाज़ खां ॾिसिजे त जेका इकोनॉमी जेका पाकिस्तान जी तिजारत आहे जेको उन जेको आहे सो ग्रो कयो आहे ज़रूरु। बाक़ी अवाम जेका आहे सा उन महांगाई जे तूफ़ान में ज़रूरु जेको आहे सो हिकिड़ो उन तशवीश में आहे। ऐं दोस्तो हिकिड़ो मिसाल वांगुरु आउं ॾींदोसां थोरो त उन मां सम्झण जी कोशिशि कंदासीं त असुल में छा आहे। चवंदा आहिनि त रिढ अॻे मुई पई हुई, बध पई बगड़ ते। दोस्तो इहो हिकिड़ो मुहावरो सिंधी में चयो वञे थो, हिकिड़ी शइ अॻे ख़तमु थी पई हुई पर ॿियो हिकिड़ो आयो त सॼी फिल्म उनजे गले में पइजी वई हली। ऐं ॿियो हिकिड़ो मुहावरो अव्हांखे जेको सो ॿुधाईंदोसां, विडियो थोरी वॾी थी वञे त मुंहिंजी माज़रत वठंदुसि तव्हां खां। दोस्तो त हिकिड़ो इंसानु उहो माण्हू हुओ वीचारो मुस्लमान हुओ अल्हम्दुलिल्लाह, उन वटि काफ़ी उठ हुआ। उहो बेनिमाज़ी हुओ, निमाज़ विमाज़ पढ़ंदो कोन हो। उन खे नेक इंसान सलाह ॾिनी त जेको आहे सो तूं निमाज़ पढ़ंदो कर, उन में बरकत आहे ऐं निमाज़ में जेको आहे सो फ़ाइदो आहे, आख़िरत जो फ़ाइदो आहे, दुनिया जो फ़ाइदो आहे, तूं निमाज़ पढ़ंदो कर। जॾहिं हुन निमाज़ शुरू कई, हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, टे ॾींहं, ॿ टे ॾींहं निमाज़ पढ़ी त हुननि जे उठ में अची बीमारी पई। हिकिड़ो उठ मरी हलियो, हुन निमाज़ जारी रखी, ॿियो उठ मरी हलियो, ईअं आहिस्ते आहिस्ते हुनजा उठ मरंदे विया। ऐं वञी आख़िरी उठ वञी बतो। हिन जेको आहे सो इंसानु जेको आहे सो हिकिड़ो अमल कंदो आहे। असां वटि जेके आहिनि माण्हू थोरा उन सोच जा ऐं उन फ़िक्र जा हूंदा आहिनि त भली असां हीअ अमल कयो ऐं हिन जे करे जेको आहे सो असांखे हीअ नुक़सानु थियो, थोरो ईअं सोचण वारा आहिनि। सो उन सोचियो त भई मुंहिंजा उठ पहिरियां सही हुआ, तयारु हुआ ऐं मूं जी निमाज़ शुरू कई आहे, मारे उठनि मां बरकत ठहियो, मगे जेको सो उठ ख़तमु थींदे मरी विया हलिया, हिकिड़ी उठड़ी वञी बती आहे। त भाई निमाज़ छॾे ॾिनी, हिन जो सिबुर जवाबु ॾेई हलियो। हिन जो ईमान इन उठनि ताईं टिकियलु हो ऐं हिन निमाज़ तुर्क करे छॾी। ऐं उन खां पोइ उठ चाढ़ींदो पियो हो। उठ जेको आहे सो केॾी महिल होॾां वञे, हाणे हिकिड़ी उठड़ी थी त उहा जेका चाढ़ण में बि ॾुखी, केॾी महिल हुनजे फ़सुल में वञे, केॾी महिल हुनजे फ़सुल में वञे, हीअ लठ खणी हाणे वरी आख़िर में बखील थी हिन चयो त ऐं 2 रकातनि जो ख़र्चु पर अॼोको छॾी ईंदो। सो दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त त जेको अमल माण्हू करे थो त उहो जेको आहे सो ओसि ताईं महदूद कोन्हे। इहे जेको आहे सो उन खां अॻु जे जेका आहे सा पूरी जेका आहे सा सिचुएशन जेका आहे सा सॼी जेका आहे सा ॾिसी उन खां जाइज़ो वठी उन खां पोइ जेको आहे सो फ़ैसिलो कजे त जेको आहे सो केरु सही हो केरु ग़लति हो। दोस्तो इन मैसेज खां जेको आहे सो वीडियो जी एंड कंदासीं। जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु बेल आइकन खे प्रेस कनि जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्त।